हूअं त इंसान जे कद जो दारोमदार घणे क़दुरु जीन्स ते हूंदो आहे, पर मुनासिब वाध वेध जे लाइ बि ख़ुराक में कुझु अहिड़ियूं शयूं शामिल करे सघजनि थियूं जेके कद वधाइण में मददगार साबित थींदियूं आहिनि। हिते इहा ॻाल्हि बि ज़िक्र जोगी आहे त जॾहिं इंसान मख़सूस उमिरि ताईं पहुचंदो आहे त उन वक़्तु वधीक कद नाहे वधंदो, पर पोइ बि कुझु खाधा तव्हांजी हॾियुनि, जोड़नि ऐं जिस्म खे सेहतमंद ऐं मज़बूत रखी तव्हांजो कद वधण में मदद करे सघनि था। मिसाल तौरु प्रोटीन सेहतमंद वाध वेझ में मुख्य किरदारु अदा कंदो आहे, जॾहिं त मुदाफ़ियती निज़ाम जी बहितरी में बि मददगार हूंदो आहे। इन खां सवाइ ॿियूं खाधे वारियूं शयूं जहिड़ो कैल्शियम, विटामिन डी, मैग्नीशियम ऐं फास्फोरस हॾियुनि जी सिहत में शामिल आहिनि, जेके वाध वेझ जे लाइ अहम आहिनि। ॿी ज़रूरी शइ खाधे जी शयुनि सां गॾोगॾु प्रोटीन सां भरपूर गोश्त आहे। इन में विटामिन B12 ख़ासि तौर ते वधीक हूंदो आहे। इहो कद में वाध लाइ बहितरीन किरदारु अदा कंदो आहे। कुकड़ जो गोश्त टोराइन सां भरपूर हूंदो आहे, जेको हिकु अमीनो एसिड आहे ऐं इहो हॾियुनि जी बनावट ऐं वाध वेझ में किरदारु अदा कंदो आहे। लाहौरी गजर जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। इन में ख़ासि तौर ते विटामिन E मौजूदु हूंदो आहे, जेको हॾियुनि जी सिहत खे बहितर बणाए सघे थो। सालमन मच्छी ओमेगा 3 ऐं फैटी एसिड सां भरपूर हूंदी आहे। ओमेगा 3 फैटी एसिड उहे फैट्स आहिनि जेके जिस्म खे वधण में वॾी मदद ॾींदा आहिनि। कुझु तहक़ीक़ुनि मां इहो बि साबित थियो आहे त ओमेगा 3 फैटी एसिड हॾनि जी सिहत लाइ बहितरीन आहिनि। ॾही में मौजूदु प्रोटीन बि ॿारनि जो कद वॾो करण लाइ अहम किरदारु अदा करे सघनि था। न रुॻो कद वधाइण, पर ॾही जिस्म जी गॾियल सिहत लाइ बि इंतिहाई फ़ाइदेमंद आहे। आननि खे न्यूट्रिएंट्स जो पावर हाउस चयो वेंदो आहे। इन्हनि में प्रोटीन जो बि घणो मिक़दारु हूंदो आहे, जेको ताक़त ऐं कद वधाइण जो सबबु बणिजी सघे थो। हिकु तहक़ीक़ मां साबित थियो आहे त इहे ॿार जिन में विटामिन डी जी खोट हुजे, उन्हनि खे विटामिन डी सप्लीमेंट 6 महीननि ताईं ॾियण सां बि वाध वेझ करे सघिजे थी।